अंतर मंतर जादू जंतर, अंतर मंतर जादू जंतर चू। दादो ये तई मुझे मैं खाना जिथे आशकन जो इलाज थींदो आ अंतर मंतर जादू जंतर। सुगड़ के खलीफे आने करे रख न सुगड़ पुरानी थी वई आ। मां सोडी के खलीफे करे रखंदुसि। नओ मॉडल आ, दबा पे का चार्जर भी कोने लगल। 4 पैसा कमाए वठंदासीं छो जो लूसी असां न आहियूं। अरे सोडी सुगड़ जी भेण आहे का मोबाइल फोन न आहे। वो पाण इश्क जी मर्ज जी मरीज़ियाणी आहे। त पोइ तूं सभ खां पहिरीं सुगर जी भेण जो इलाज कराए। तोसां 20% ज़्यादा था। चङो चङो हाणे शैतान खे यादि कर। ॾिसूं त केतिरा था जाहिल अचनि। आहीं त नकुली फ़कीर सदाईं असली थो मोचड़ा बि जाम खाईंदी। कादू मोचड़नि जी परवाह न आहे, पैसो खपे पैसो। खबरदार इहो तकियो गुलाम नितल जो आहे, इनखे विसारे छॾ। तूं आहीं असली फ़कीर। तुंहिंजो तकियो कलाम आहे अंतर मंतर जादू जंतर फ़कीर जी दुआ सां। हाणे तूं त हल, माण्हू तोखे न ॾिसी वठो चवंदा ही काद न त पोइ पक मां ॾिठल ठॻंदुसि। ठीकु आहे मां वञा थो, तूं लॻी वञ पंहिंजे दॿे सां। अंतर यहाँ तो ठाड़ी अंतर मंतर जादू जंतर। मां या असुल फ़कीर फ़कीर जी दुआ सां। दम दम डीगा डीगा मौसम डीगा डीगा। कारोबार में बंदिश, बेरोजगारी जो हिकु टिक इलाज। मां पाण अपना पियो दोस्तो, पर तव्हांखे करोड़पति करे छॾींदुसि। दोस्तो अज़ीज़ो भाइरो, जेकॾहिं तव्हां पाकिस्तान जे महान ठगनि ते एतबार कयो था त मूं ते बि यकीन कयो। मूं पाकिस्तान जा महान ठग चया आहिनि मुंहिंजा दोस्तो। छा सघंदा आहिनि पाण जा न सम्झनि, छो त मां आहियां असली फ़कीर फ़कीर जी दुआ सां। अदा नंढा जी अदा वॾा लॻे थो त कुश्तीअ जा मुक़ाबला शुरू थी विया अथई। सुभाणे तुंहिंजो ऐं अलूअ जो मुक़ाबलो आहे ऐं मूंखे पका अलू तोखां खटी वेंदो। तुंहिंजो वरी टोनी सां मुक़ाबलो आहे, मूंखे पक्का त टोनी खटी वेंदो। हली खटी वञो टोनी। पोइ टोनी ऐं अलूअ जो मुक़ाबलो थींदो। पोइ जेको खटी वियो उनजो मुक़ाबलो सोटीअ सां थींदो। ख़बर न आहे उहो ख़ुशि नसीब टोनी हूंदो अलाए अलू। केर बि खटे पर ॿिन्ही पासनि जीत त मर्दनि जी आहे न। छो त गिदरो कातीअ ते किरे या काती गिदरे ते किरे, ॿई पासो नुक़सान कोई बि गिदरे जो आहे न। अदाई त न, कॾहिं कॾहिं गिदरो पथर थी वेंदो अथई। बाक़ी ॾिसजे त फाइनल में कंहिंजी थी पिटे। सोप सीरियल मशकरनि जो ॻोठ सीज़न 2 जा तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।